अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां सभु? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां कंटिन्यू कंदासीं डिविजिबिलिटी बाय 11। असां डिविजिबिलिटी रूल्स पढ़ी रहिया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ हुन जा असां करे चुका आहियूं डिविजिबिलिटी रूल्स। डिविजिबिलिटी बाय 15 अॻु इन खां अॻु वारो जेको वीडियो अपलोड थियो आहे उहो आहे 15 वारो, जेको तव्हांखे प्लेलिस्ट में मिली वेंदो। अॼु ॾिसंदासीं डिविजिबिलिटी बाय 11 त 11 जा उहे कहिड़ा अदद आहिनि जेके 11 सां बग़ैर कैलकुलेशन बग़ैर टाइम कंज्यूमिंग जे असां उनखे आराम सां डिवाइड करे सघूं था। सपोज़ असां एग्ज़ाम्पल ॾेई मां तव्हांखे सम्झाईंदमि हिते तव्हांजे साम्हूं ई। सपोज़ तव्हां चए थो सम ऑफ द इवन एंड ओड नंबर, सम कयो इवन ऐं ओड नंबर खे। द प्लेस ऑफ ए नंबर, हाणे उन जी जॻह ते 0 अचे या 11 अचे, उहो मल्टीपल 0 या 11 जो हुजे, उहो डिविजिबल हूंदो आहे 11 सां। ठीकु आहे। हाणे कहिड़ा नंबर जेके डिविजिबल हूंदा आहिनि 11 सां? सपोज़ वी हैव ए नंबर, हाणे फर्स्ट नंबर असां खणूं था 308। ठीकु आहे। हाणे 308, हाणे हिन में चए थो सम ऑफ द डिजिट्स एट ओड प्लेसिस फ्रॉम राइट। हाणे राइट खां तव्हांखे ओड ऐं इवन प्लेसिस करणी आहे। सम ऑफ द डिजिट्स एट द इवन प्लेसिस फ्रॉम राइट, ऐं आख़िरनि में असांखे हिन जो डिफरेंस कढणो आहे। ठीकु आहे। हाणे असांखे पहिरियों हे 3 डिजिट्स आहिनि, उन खां पोइ असांखे डिजिट 4 डिजिट था खणूं, हीअ असांजा 4 डिजिट आहिनि। हुन खां पोइ असां 5 डिजिट था खणूं, 61809। हाणे हे 3 एग्ज़ाम्पल जे थ्रू मां तव्हांखे हीअ सभु कुझु सम्झाईंदमि। हाणे फस्ट चए थो इवन ऐं सम ऑफ द इवन एंड ओड नंबर्स, जोड़ कयो इवन ऐं ओड नंबर खे फ्रॉम द राइट प्लेस। हाणे राइट खां हिन खे छा कंदासीं असां काउंट कंदासीं। किथां? राइट खां। चए थो किथां काउंट कयो? तव्हां हिन खे राइट खां काउंट कयो। हीअ आहे 1, हे 2 ऐं हे 3। हाणे जेका हीअ जॻह ऐं हीअ जॻह हूंदी, हीअ छा हूंदी? ओड प्लेस हूंदी। ठीकु आहे। हीअ फर्स्ट ऐं 3 वारी छा आहे? ओड प्लेस आहे। इन खे असांखे हिन में सम करिणो आहे, माना जोड़ करिणो आहे। हाणे अहिड़े तरीक़े सां हाणे छा था कयूं? असां सम कंदासीं, जोड़ कंदासीं। 3 + 8, 3 + 8 घणो थी वेंदो? 11 थी वेंदो। उन खां पोइ चए थो सम ऑफ द डिजिट्स एट द इवन प्लेसिस फ्रॉम राइट खां वेंदो त इवन प्लेसिस खे सम कयो। हाणे इवन प्लेसिस कहिड़ी आहे? हीअ असांजी 2 वारी इवन प्लेसिस आहे, 0 आहे, त इन करे 0 थींदो। हाणे हिन जो छा आहे असांखे करिणो? हिन जो डिफरेंस करिणो आहे। डिफरेंस यानी सबस्ट्रक्शन करणी आहे। 11 असांजो घणो आयो हुयो हिन जो इवन जो, ऐं हिन जो घणो आयो हो? 11 ऐं 0। 11 मां 0 माइनस थींदो त असांखे छा बचंदो? 11 बचंदो। हीअ असांजो हिन जो जवाबु आयो आहे। ठीकु आहे। हाणे सेकंड एग्ज़ाम्पल आहे उहो ई। हाणे असांजो हीअ ॿी एग्ज़ाम्पल आहे, ही 4 डिजिट आहिनि। ठीकु आहे। हाणे ही 4 डिजिट आहिनि, हे ॾिसो। हाणे हिन में असां इवन एंड ओड प्लेस कयो। 1 ऐं 3 जेका आहे ओड प्लेस आहे, हिन में 2 ऐं 4 छा आहे? इवन प्लेसिस आहे। पहिरियों असांखे ओड वारा प्लेस करणा आहिनि। कहिड़ी आहे? 1 + 3 = घणो थींदो? 4 जे। हाणे इवन कहिड़ा आहिनि? 1 एंड 3 एंड 1, 3 + 1, हे बि छा थींदो? चेन जो। ठीकु आहे। हाणे हिननि खे छा आहे? हे असांखे जेको इवन एंड ओड जो आयो आहे, जवाबु आयो आहे, हिननि खे पाण में डिफरेंस करिणो आहे या सबट्रैक्ट करिणो आहे। 4 - 4 = 0। हे असांखे हिन जो आंसर अची वियो। ठीकु आहे। हाणे नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे, हिन खे तव्हां काउंट कयो 1 2 3 4 एंड 5। हाणे हे असांजो 1 ऐं 3 ऐं उन खां पोइ 6 छा आहे? हे असांजी ओड वारी प्लेस आहे। असांखे इहे पाण में जोड़ करणा आहिनि। ऐं 4 ऐं 2 छा आहे? हीअ असांजी इवन प्लेस आहे। ठीकु आहे। हाणे असांखे पहिरियों ओड वारो प्लेस करिणो आहे। उहे कहिड़ा आहिनि? 6 + 8 + 9। हाणे छा थियनि? 23 जे था थियनि। उन खां पोइ असांखे छा आहे? इवन प्लेसिस वारी प्लस करिणो आहे। 0 +
1 इज़ इक्वल टू 1 ठीकु आहे। हाणे हे असांखे छा आहिनि, हे हिन जा जवाब आहिनि, इहे पाण में सबट्रैक्ट करणा आहिनि। 23 मां -1 थींदो, असांखे हूंदो 22 ईंदो ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिन जो तव्हां ॾिसंदव त ही जेके असांजा जवाब आया आहिनि छा ही आया 11 सां डिवाइड थींदा? हा थींदा। हे बि 11 सां थींदो, 0 त सभिनी डिजिट सां डिवाइड थींदो आहे ठीकु आहे। उन खां पोइ 22 ॿिए वारो 22 हे बि थींदो। हाणे उहे एग्ज़ाम्पल हुया जेके 11 सां डिविज़िबल आहिनि। हाणे हिकु एग्ज़ाम्पल असां उहो था वठूं जेको 11 सां डिवाइडेबल न आहे। सपोज़ वी हैव एन 5 0 8 1 ठीकु आहे। 1 2 3 and 4 हे 1 ऐं 3 छा आहे, इहा ओड प्लेस आहे ऐं हीअ असांजी इवन प्लेसिस आहे। 0 + 1 इज़ इक्वल टू आहे 1 ऐं 5 + 8 इज़ इक्वल टू छाजे थींदा, इहे थींदा 13 जे ठीकु आहे। 13 मां जेकॾहिं तव्हां -1 कंदव त असांखे छा ईंदो, 12 ईंदो ऐं 12 11 सां डिवाइडेबल न हूंदो आहे ठीकु आहे। हाणे ही उहो डिजिट आहे जेको 11 सां डिवाइडेबल न आहे। आई होप तव्हांखे ही मुंहिंजी वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे शेयर लाइक ऐं कमेंट्स कयो। वरी असां ॿिए कंहिं वीडियो में मिलंदासीं। ॿियो कोई रूल तव्हांजे साम्हूं ईज़ी ट्रिक्स खणी ईंदमि। टिल देन अल्लाह हाफ़िज़।